हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में ख़बर ॾींदा हलूं त مسوڀرڳڙي लॻ यूसी बारचाणी जे ॻोठ शादी खान लिगारी में पौरियत अला जुड़ियो लिगारी जे घर जी घटी मथां गुज़िरियल महीनो वारियल बरसात मां किरल ट्रांसफार्मर अञा ताईं हटी न सघियो आहे। पौरियत घर जे पनाह जो लोड़ो हटाए अचण वञण ते मजबूर बणियल आहे, जॾहिं त किरायल ट्रांसफार्मर मां ॻोठ खे बिजली जी सप्लाई पिण हलंदड़ आहे। हिन हवाले सां पौरियत अला जुड़ियो लिगारी मीडिया अॻियां दाहींदे चयो त गुज़िरियल हिकु महीनो पहिरीं वारियल बरसातनि में घर अॻियां किरायल ट्रांसफार्मर खे हटाइण जे लाइ SDO वापटा मटियारी खे दरख़्वास्त ॾिनी अथमि। हिन चयो त किरायल ट्रांसफार्मर मंझां ॻोठ खे बिजली जी सप्लाई पिण हलंदड़ आहे। हिन चयो त हेस्को चीफ हैदराबाद ऐं वसवारनि इख्तियारनि मामले जो नोटिस वठनि ऐं घर जे अॻियां किरायल ट्रांसफार्मर हटाए ॾियनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।